अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तारा तीले रोए लुधा लालन उभरी, जहिड़ी तो सुबुह तेड़ी साफ़ी सजणे। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधी पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम इशाल क़बूल पवे। 17 जनवरी 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। अॼु 17 जनवरी जो ॾिहाड़ो आहे। 17 जनवरी जो ॾींहुं उहो भाग भलारो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं मुफ़्कर आज़म रहबरे सिंध साईं GM सैयद जो जनमु थियो हो। अॼोके ॾिहाड़े ते असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां मुफ़्कर आज़म रहबरे सिंध साईं GM सैयद खे भेटाउनि जा गुलाब आछींदा आहियूं। उन सां गॾोगॾु शहीद फाज़िल राहू खे पिणु भेटा पेश कंदा आहियूं। अॼु शहीद फाज़िल राहू जी शहादत जो ॾिहाड़ो बि आहे। सभ खां पहिरियां असीं मुफ़्कर आज़म रहबरे सिंध साईं GM सैयद खे भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ लेखकनि जूं लिखणियूं ऐं तासर अवां जी समातनि जी नज़र कंदासीं। सिंध धरती जी इहा बि ख़ुशि नसीबी आहे जो हिन धरती जे नसीबनि में अहिड़ा अमुल माणक मोती आया आहिनि जिन न सिर्फ़ धरती खे सुञाणप ॾिनी पर उहे क़ौम जा मसीहा थी साम्हूं आया। सिंध धरती जी तारीख़ ते जॾहिं बि नज़र डोड़ायूं था त रोशन सिज वांगुरु जेकॾहिं को शख़्स नज़र अचे थो त उहो साईं GM सैयद आहे। साईं GM सैयद 17 जनवरी 1904 ते सन शहर में जनमु वरितो। साईं GM सैयद जो पूरो नालो सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह वल्द सैयद मोहम्मद शाह आहे। संदसि वालिद अंग्रेज़ दौर जो हिकु अरड़ो शख़्स ऐं ज़िमीदार थी गुज़रियो जंहिं ते सॼी उमिरि अंग्रेज़नि जी कड़ी नज़र रही ऐं शहर में हुनजी चुरपुर ते नज़रदारी लाइ पुलिस मुक़ररु कई वई हुई। संदसि ख़ानदान काज़मी सैयदनि जे क़बीले मां सिंध जे मशहूरु मटियारी सैयदनि जे मियां पोटे पाड़े जे सनाई शाख सां तालुक़ु रखंदड़ आहे। मटियारी सैयदनि मंझां 3 शख़्सियतनि जा सिंध जी इल्मी ऐं अदबी तारीख़ ते वॾा असर रहिया आहिनि। हिकु सैयद हैदर शाह सनाई जंहिं समन ऐं अरकुननि जे दौर में मखदूम बिलावल जी रहबरी हेठि मीरान मोहम्मद जूनपुरी सां दरियाही जंग करे खेसि क़ाबिल भॼण ते मजबूर कयो हो। ॿियो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो सिंधी ॿोली जो वॾो शाइर थी गुज़रियो आहे ऐं टियों बुज़ुर्ग शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हो जेको सिंध जी सदियुनि जी सञाह जो हुञाण, सिंध जी जदीद क़ौमी तश्कील जी अलामत ऐं सिंध जो क़ौमी शाइर आहे। ग़ुलाम रब्बानी आगरो लिखे थो त साईं GM सैयद सॼे हिंदुस्तान में पहिरियों मुस्लिम लीगी अॻुवाण हो जंहिं सिंध जी चूंडियल सूबाई असेंबली में पाकिस्तानी ठहराव मंज़ूर करायो। साईं GM सैयद जिते सियासत में हिसो वरितो उते हुन केतिरो ई वक़्तु नज़रबंदी में बि गुज़ारियो। पाकिस्तान ठहण खां पोइ 1948 में कराची सिंध खां धार करे मर्कज़ हवाले करण जी साज़िश थी। उन वक़्तु खोड़ो साहिब सिंध जो वज़ीर आला ऐं मुस्लिम लीग जो सदर हो जंहिं कराची खे मर्कज़ जे हवाले करण खां इनकार कयो। उन ते सर ग़ुलाम हुसैन मर्कज़ी सरकार जे हुकुम ते खोड़ जी वज़ारत खे डिसमिस करे पीर इलाही बख्श खे वज़ीर आला कयो। अहिड़ी तरह कराची मर्कज़ जे हवाले थी वई। साईं GM सैयद कराची मर्कज़ जे हवाले करण ख़िलाफ़ आवाज़ उथारियो त उनखे सन में 3 महीननि लाइ नज़रबंद कयो वियो। उन मरहले ते ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान ऐं ॿिनि खे बि जेल मोकिलियो वियो हो। 1948 में GM सैयद पाकिस्तान जे तरक़ी पसंद सियासतदाननि सां गॾिजी पाकिस्तान नेशनल पार्टी ठाही जंहिंजो सदर ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान खे चूंडियो वियो हो।
साईं जी एम सैयद जी पहिरीं नज़रबंदी 19 नवंबर 1939 खां 9 जनवरी 1940 ताईं रही। ॿी नज़रबंदी 18 जून 1948 खां 18 अगस्त 1948 ताईं हुई। टियों भेरो 3 नवंबर 1954 खां मई 1955 ताईं नज़रबंद रहियो। संदसि चौथी नज़रबंदी 10 अक्टूबर खां शुरू थी, जेका 10 अक्टूबर 1958 खां शुरू थी मार्च 1966 ताईं हली। पंजो भेरो खेसि 23 जून 1967 ते नज़रबंद कयो वियो, जेका नज़रबंदी जनवरी 1969 ताईं जारी रही। हूअ 11 भेरा नज़रबंद रहियो, जॾहिं त हुन सिंधी क़ौम खे सुजाॻ करण लाइ केतिरा ई किताब लिखिया। साईं जी एम सैयद ज़िंदगी जे आख़िरी लम्हे ताईं कलम सां रिश्तो न छिनो। हिन सियासी मुफ़कर 60 खां वधीक किताब लिखिया, जिन में महाल माजंदर जो तालीमी तनज़ीमी प्रोग्राम, हिंदुस्तान जा मुस्लमान ऐं पाकिस्तान, सिंध जी अदालत जी इंतज़ामिया खां जुदाई, मुस्लिम लीग जी मुखालफ़त छो, नई सिंध लाइ जदोजहद, पैगाम लतीफ़, पाकिस्तान में क़ौमियतनि जो मसइलो, चूंड अदबी मज़मून, चूंड सियासी मज़मून, सिंध जी बम्बई खां आज़ादी, सिंध मुतहदा मुहाज़ ऐं वन यूनिट, जनब गुज़ारिम जिनसी, जीअं ॾिठो आहे मूं, मौजूदा सियासी मसइला, जदीद सियासत जा 9 रतन, रिहाण, साहड़ जा सिंगार, ख़त ऐं मज़मून, बज़्म सूफ़िया सिंध जो आइन ऐं ख़ुतबा, सिंधी कल्चर, वाजट विरागिन जा, अॼु पिणु चिकियम चाक, कुझु ख़त, ख़ुतबात सैयद, जदीद आलमी सियासत, सिंध जी कहाणी सैयद जी ज़ुबानी, पाकिस्तान जे माज़ी हाल ते ताइराना नज़र, दियारे दिल ऐं दास्तान मुहबत, सिंधू देश छो ऐं छा लाइ, सिंधू जी साञाह, हेड़ा हाञा थियनि, पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़ुबानी, सिंध ॻाल्हाए थी, सिंध पढ़ाॾो, हासिल जिनी हाल, पैगाम अमल, जी एम सैयद जूं तहरीरूं ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। जॾहिं त संस किताब जीअं ॾिठो आहे मूं ऐं पैगाम लतीफ़ समेत केतिरा ई किताब उर्दू ॿोली ऐं अंग्रेज़ी ॿोली में पिणु तर्जुमो थी चुका आहिनि। साईं जी एम सैयद 17 मार्च 1995 खां पोइ तबियत ख़राब थियण जे करे मुसलसल जनाह इस्पताल में रहियो। हूअ जनाह इस्पताल में इलाज दौरान बि नज़रबंद रहियो। 25 अप्रैल 1995 जी राति जो देर सां हुन दम धणी हवाले कयो। 25 अप्रैल ते लखे सोगवारनि जी मौजूदगी में सैयद खे सन जे आबाई कब्रिस्तान में मिटी माव हवाले कयो वियो। संदसि तदफ़ीन वक़्तु क़ुरान पाक, इंजील, तौरीत, गीता ऐं शाज रिसाले जो विर्द थींदो रहियो ऐं उन विर्द दौरान सिंध जी तारीख़ जे हिन अज़ीम शख़्सियत खे मिटी माव हवाले कयो वियो। अॼु साईं जी एम सैयद जो जनम ॾींहुं मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शख़्सियतनि पारां खेसि भेटा पेश कई पई वञे। उन सां गॾोगॾु असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां पिणु खेसि भेटा पेश करे रहिया आहियूं। साईं जी एम सैयद लाइ सिंध जे मोतबर पढ़ियल लिखियल माण्हुनि ऐं ॾाहनि जा तासर अवां जे समातनि जी नज़र कंदासीं। ही सभु वीचार 1995 जा आहिनि, जंहिंखे तरतीब ॾिना आहिनि सुहेल मेमण। साईं मोहम्मद इब्राहिम जो ये लिखियो, साईं जी एम सैयद जो आउं न्याज़मंद आहियां, मुतक़िद आहियां तॾहिं खां जॾहिं खां मूं में का होश मंदी आई। यूसुफ शाहिन लिखियो, अॼु सिंधी नसर जो शहनशाह सिंध जी आज़ादी लाइ मुसलसल वेड़ खाईंदड़ न ॼाणा कहिड़े फ़िक्र में गुम आहे। शायदि हूअ उहे ख़्वाब ॾिसण में महू आहे जेके अॼु न त सुभाणे साबिया थींदा। नाम्यारे शाइर कमर शहबाज़ लिखियो, मूंखे ज़िंदगी भर फ़ख़्रु रहंदो त मूं जहिड़ो जीतामड़ो जी एम सैयद जहिड़े अज़ीम इंसान जो हमसर रहियो। सिंध अहिड़े अज़ीम रहबर खे वञाए ॿीहर शायदि संस जीअं पैदा न करे सघे। अणथक जदोजहद वेड़हांद ऐं कशमकश जो ई अॾोल उहिञाण। न्याज़ हुमायूनी लिखे थो,
उहो मरणो ई न आहे, जंहिंजी दिलि इश्क सां ज़िंदा आहे। मंसूरनि खां मथे सैयद तुंहिंजी राम कहाणी आहे, हर को मुए खां पोइ शहीद तो जीअरे शहादत माणी आहे। अयाज़ कादरी लिखियो त उन्ही मिटी जो मान मथां जंहिं सैयद जहिड़े सूर्य सर्वेच सपूत खे जनम ॾिनो। हज़रत मसीह मुर्दा जीआरींदो हो, साईं जीएम सैयद पूरी मुर्दा क़ौम खे ज़िंदा करे छॾियो। क़ुर्बान जीलानी लिखियो, साईं जीएम सैयद साहिब जूं ख़िदमतूं सिंध ऐं सिंधी क़ौम लाइ कंहिंखां बि लिकियल न आहिनि। संस सिंधी क़ौम लाइ जाखोड़ हमेशह मशाले राह रहंदी। प्रोफेसर नवाज़ अली शौक़ लिखे थो, साईं जीएम सैयद एॾो त बहादुर ऐं वतन परस्त आहे जो न कॾहिं विकियो न कंहिं आमिर आॾो झुकियो। सिंध वतन सां संस मोहबत हिकु मिसाली मोहबत आहे। यूसुफ शाहीन लिखियो, साईं जीएम सैयद सदाईं ज़िंदा रहंदो। क़ौमी हक़नि जी जदोजहद ऐं आज़ादी जो हीअ अलमबरदार आहे। जॾहिं बि कंहिं आज़ादीअ जी मशल खईं त हमेशह संस जदोजहद संदनि लाइ मशल राह रहंदी। साईं उहो फ़र्द आहे जंहिं ॾाढ हथां कॾहिं बि शिकस्त तस्लीम न कई। कॾहिं अकेलो बि रहिजी वियो पर शिकस्त तस्लीम न कयाईं। डॉक्टर नीलकंठ लिखे थो, वतन सां मुहबत जो ख़ूबसूरत जज़्बो साईं जीएम सैयद जे फ़िक्र जे मुताले खां पोइ वधीक मज़बूत थी वञे थो ऐं साईं सां मिलण खां पोइ वधीक मुहबत जो मतिलब बि सम्झ में अचे थो ऐं इहे ई ॿई ॻाल्हियूं ज़िंदगी जो रस आहिनि। अता मोहम्मद बंभरे लिखियो हो त साईं जीएम सैयद सिंध जे आजपे जी बाग फुटी ऐं सिंधू देश जो पैगम्बर आहे। मसूद नूरानी लिखियो, आउं यकीन सां चवां थो त सिंध जो हर सियासी इनकलाबी कारकुन लीडर या अॻुवाण साईं जीएम जे सियासी औलाद मंझां आहे। पोइ उहो खणी आउं हुजां या हफ़ीज़ कुरैशी, रसूल बशप अली जो, मुमताज़ भुट्टो, जाम साकी, काज़ी फैज़ मोहम्मद, ग़ुलाम मोहम्मद लगारी, हैदर बख्श जतोई हुजे या अब्दुल वाहिद आरिसर, हमीदा खोड़ो हुजे या गुल मोहम्मद जखराणी। सॼण सिंधीअ लिखियो त आउं लिखां सो बि साकी ते, जंहिं मूंखे पीअणु सेखारियो, ज़िंदगी खे ख़ूबसूरत रुख ॾांहुं वञण जो पंध सेखारियो। उन मुक़दस ऐं महान इंसान साईं जीएम सैयद ते मां लिखां। रोची आराम लिखियो, हर को हलियो वेंदो पर जीएम सैयद सदा हयात आहे। वाक़ई जीअं के माण्हू तारीख़ थींदा आहिनि, साईं न रुॻो तारीख़ आहे पर तारीख़ साज़ बि आहे। मुनी सदी जो अरसो अमली सियासत में डिघो अरसो आहे। साईं जो असरु सदियुनि ताईं हलंदो। संस फ़िक्र सिंध खे ज़िंदा रखे थो। इलाही बुश सुमरे लिखियो त अज़ीम लीडर जंहिं हिन मुल्क जे ठाहिण में ख़ासि किरदारु अदा कयो ऐं साॻिए वक़्तु पंहिंजे असूलनि ते समझोतो न करण जी जुरत बि रखी। साईं मुंहिंजे चाचा शहीद अला बुश सुमरो ऐं मुंहिंजे बाबा हाजी मौला बुश सुमरो जो घाटो दोस्त आहे। मां खेसि बि उन नज़र सां ॾिसंदो आहियां। हुनजो सिंध जी तारीख़ में किरदारु शानदार आहे। ख़ाकीअ जोयो लिखे थो त हूअ सिंधी क़ौम जो एॾो वॾो पहाड़ जेॾो ऊचो फ़र्द आहे जेॾो उन खां अॻु शाह लतीफ़ थी गुज़रियो आहे। शाह लतीफ़ सिंध ऐं सिंधी क़ौम जी ॿोली ऐं सकाफ़त जी तख़लीक़ी अमल जी पैदावार आहे ऐं साईं जीएम सैयद सिंध ऐं सिंधी क़ौम जी सियासी तख़लीक़ी अमल जी पैदावार आहे। इहो ई सबबु आहे त जीअं शाह लतीफ़ जी शाइरी सिंध जो तारीख़ी शऊर जे आला सकाफ़ती शक्ल आहे, तीअं साईं जीएम सैयद जो क़ौमी फ़िक्र सिंध जे तारीख़ी शऊर जी आला सियासी शक्ल आहे। इमदाद चांडियो लिखे थो त साईं जीएम सैयद जी महानता खे असां जहिड़नि आम रिवाजी माण्हुनि जी मञता जी मोहताजी त आहे कोन। सिंध में जदीद नेशनलिज़म, क़ौमी सुजाॻी ऐं छिड़ विछड़ नेशनलिज़म खे हिकु मर्कज़ मुहैया करण में साईं जीएम सैयद जो किरदारु तारीख़ी आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी।
अॼु 17 जनवरी ते असीं भेटाउनि जा गुलाब छे रहिया आहियूं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैयद ऐं शहीद फाज़िल राहू खे। सोजरे सिंधी लिखियो, हिकु भेरे छा थियो जो साईं GM सैयद वटि मखदूम ख़लीक़ुज़्ज़मा महिमान थी आयल हो। जॾहिं मोकिलाइण लाइ उथियो त साईं उनखे दरवाज़े ताईं छॾणु आयो। ओॾी महिल आऊं बि कलाक खन खां पोइ साईं खां इजाज़त वठण लाइ अर्ज़ु कयमि। आऊं उन वक़्तु 8 क्लास में पढ़ंदो हुयुसि। जॾहिं साईं खां इजाज़त वठी उथियुसि त साईं मूंखे बि दर वटि छॾणु चाहियो। मूं साईं खे ॿाहूं ॿधियूं त निढड़ो ॿार आहियां, मूंखे गुनहगार न करियो। राज माण्हुनि जा वेठा हुआ, सभिनी वठी हू कर कई त साईं तव्हां वेहो, सोजरो पंहिंजो छोकिरो आहे, पाणे हलियो वेंदो। पर साईं पंहिंजी ॻाल्हि तां न लथो। पोइ उन्हनि खे चयाईं त हिकिड़े वॾेरे खे त आऊं दर ताईं छॾणु आयुसि, पर छा आऊं पंहिंजे क़ौमी कारकुन खे एतिरी इज़त नथो ॾेई सघां। सो उहो असांजो रहबर साईं GM सैयद। तनवीर अब्बासी लिखे थो, हिकु ॾींहुं साईं GM सैयद वटि वेठा हुआसीं। मां, रब्बानी, पीर हसामुद्दीन शाह राशिदी इस्लाम जी तारीख़ ते बहस पे हलियो। इहो त कीअं मुस्लमाननि जी तारीख़ खून ख़राबे ऐं मुनाफ़िकी सां भरी पई आहे, ऐं ईअं ओचितो शेख अब्दुल मजीद सिंधी लकुण मां ठकाव कढाईंदो अस्सलाम वालेकुम चई वारद थियो। पीर साहिब ॾांहुं ॾिसी चयो, शेख मुंहिंजी ऐं सैयद जी त क़िस्मत ई ख़राबु हुई जो ॼावासीं मुस्लमाननि जे घरनि में, उहो बि सैयदनि में, पर तोखे कहिड़े नाग खाधो जो पंहिंजो मज़हब छॾे मुस्लमान थिए। ऐं पोइ असांजा टहक ऐं शेख साहिब जी फिकी खिल। सिराज मेमण लिखियो त मूंखे यादि आहे त जॾहिं साईं ते ॿोली वारे मामले दौरान हैदराबाद में बम हमिलो थियो, तॾहिं हिलाल पाकिस्तान में असांजी पहिरीं अहम ख़बर फर्स्ट लीड उहा हुई। ऐं सैयद लाइ मुंहिंजा लफ़्ज़ इहे हुआ त अॼु सैयद ते न पर सिंध ते बम उछलायो वियो आहे। उन ते किन ॿोलड़ियुनि एतिराज़ु कयो त पार्टी लाइन लाइ इहे तबसरा हाञेकार आहिनि। वॾी सतह जी हिकिड़ी मीटिंग में मौलाना कोसर नियाज़ी को गुथो लफ़्ज़ ॻाल्हायो। भुट्टो साहिब बाहि थी वियो ऐं हुन जा लफ़्ज़ वरजाईंदे, आऊं अॼु बि उन्हनि लफ़्ज़नि जी सचाई जो मुतरिफ़ आहियां। भुट्टे जा लफ़्ज़ हुआ त मौलाना GM सैयद उहो मोहसिन आहे जंहिंजे लाइ तुंहिंजूं 9 ॾाढ़ियूं कुड़ाइजनि तॾहिं बि तलाफ़ी न थींदी। अब्दुल वाहिद आरिसर लिखे थो, के माण्हू सिर्फ़ु पंहिंजी शख़्सियत जे करे आवाम खे मुतवजह कंदा आहिनि। उन जे लफ़्ज़नि या ख़िताबत में अहिड़ी का ख़ुसूसियत न हूंदी आहे जो ग़ैर मुल्की माण्हू उन्हनि खां मुतासिर थियनि। अहिड़ा 2 मिसाल मुंहिंजे आॾो मौजूदु आहिनि। महात्मा गांधी, GM सैयद। महात्मा गांधी सिर्फ़ु पंहिंजी शख़्सियत जे करे ॿुधो वेंदो ऐं GM सैयद पंहिंजे इश्क़ ऐं सिंध जे हवाले सां सिंध जो महबूब हो, आहे ऐं रहंदो। पर ॿिन्ही वटि लफ़्ज़नि जी जादूगरी ऐं ख़िताबत जो मख़सूस फ़न कोन हूंदो हो। गांधी जे लखनि जे मजमूए में ॻाल्हि मुहाड़ कंदो हो ऐं सैयद दाद तहसीन खां बेनियाज़ थी लिखियल तक़रीर पढ़ंदो हो। ऐं जॾहिं माण्हुनि जो मजमूओ वधी वेंदो हो ऐं माण्हू गोड़ करे चवंदा हुआ त आवाज़ कोन था ॿुधी सघूं, त हू उन दाद ऐं तहसीन खां बेपरवाह थी चवंदो हो, तक़रीर सुभाणे छपिजी वेंदी। अजीब हो उहो शख़्स, न लश्कर, न सिपाह, न ताज, न तख़्त, न वॾियूं डिग्रियूं, न दौलत घणी, न साथी, न दोस्त। उन जे बावजूदु हू पंहिंजी ॻाल्हि कंदो रहियो। मूंखे हैरत आहे त हिकिड़ो अहिड़ो माण्हू जंहिं पंहिंजी क़ौम खे संस ख़ुशहाली, सुंदरता ऐं आज़ादी मोटाए ॾियण जो ऐलान कयो हो, सो शख़्सी तरह अहिड़ो प्यारो ऐं पुरकशिश हो जो हुन ज़िंदगी में कंहिंखे ॾुख न ॾिनो हो। हूअ माखी खां मिठो ऐं मेण खां नरम हो। इश्क जूं सभु अज़ियतूं बर्दाश्त करण जो मंझसि साहस हो। माण्हुनि जूं बेवफ़ायूं बर्दाश्त करण में खेसि लज़त मिलंदी हुई ऐं हाकिमनि जे जबर जी हर कारवाई हुन में नई सघ ऐं नई तवानाई पैदा कंदी हुई। हुन जी ज़िंदगी वणनि जे गोगड़े मां फुटल नई फुटी वांगुरु शफ़ाफ़ हुई। हुन जो किरदारु बाग़ जे पहिरें किरणे जहिड़ो उजरो हो। हुन जो आवाज़ु अज़ल ऐं अब्द जो अहिड़ो गीत हो जेको काइनात में कंहिं बि मौसीक़ार न ॻातो हो। पोइ बि हुनखे अज़ाबनि जे उड़ाहुनि मां गुज़रणो पियो। हुन 3 देवताउनि जे साम्हूं पंहिंजे कंध खे झुकायो हो। माण्हुनि खे बि इहो चवंदो हो त
उन्हनि टिनि देवताउनि जे साम्हूं ई झुको ऐं जेको उन्हनि टिनि देवताउनि जे चरणनि में अक़ीदत जा फूल निछावर कंदो, तव्हांजो कंध कंहिं बि ॿिए ताक़तवर ख़ुदा जे साम्हूं न झुकंदो। उहे टे देवता हुआ इल्मु, आज़ादी ऐं मुहबत। अली अहमद बिरोही लिखियो त सिंध में क़ौमियत जो तस्वर आणणु पंहिंजे सिर हिकु टकर टाकणो हुयो जो अकेले सिर सैयद सर कयो, छाकाणि त सिंध में हुया ई सभु क़बीला आबाद जे पीढ़ियुनि खां पाण में हुआ चांडिया मगसी या वरी हुयूं ज़ातियूं के सैयद के पठाण के बरोच सभु रईस। हाणे क़ौमियत जी खिचड़ीअ पचे त कीअं पचे, पर कची पकी सैयद पचाए ॾेखारी उहो सैयद जो वॾो मुजज़ो आहे। पोइ केरु मञे या न मञे, ॻाल्हि हक़ जी कबी। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया आहियूं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैयद ऐं शहीद फाज़िल राहू खे। अॼु मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैयद जी सालगिरह मल्हाई पई वञे। असीं प्रोग्राम में हाणे पेश करियूं था मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैयद जा कोल। जदीद सियासी इस्तिलाह मूजिब क़ौम परस्ती जाग्राफियाई वतन ज़ुबान कल्चर तारीख़ी रिवायत सियासी ऐं इक़्तिसादी मुफ़ादनि जे बुनियाद ते क़ौमनि जे वजूद जी ज़मान जो नालो आहे। जेकॾहिं अवाम जी बहितरी ऐं भलाई जो ख़्यालु रखिणो आहे त पंहिंजी सियासत जो बुनियादु हुबुल वतनीअ जे ज़रिए उसूल ते रखिणो पवंदो। असां इन राय जा आहियूं त हर माण्हू लाइ वतन जी हुब लाज़मी आहे। जो वतन जो दोस्त न आहे सो बेईमान आहे। जेकॾहिं का जमायत रिवायती हालतुनि में दाइमी तरह सां हुकूमत ऐं क़ौमी कारोबार में इख़लाक़ी उसूलनि ते वक़्ती मुसलहतनि ऐं इब्नुल वक़्ती जी पॉलिसी खे तरजीह ॾींदी त उहा जमायत मुल्क ऐं क़ौम लाइ हरगिज़ फ़ाइदेमंद थी न सघंदी। आला देरपा ऐं दाइमी मक़सद हासिल करण लाइ ज़रिया बि अहिड़ा ई हुअणु घुरिजनि। सियासत में सभ खां वधीक अहम शइ किरदारु आहे। किरदार गंदा आहिनि, इन करे सियासत गंदीअ थींदी वई आहे। असांजे लीडरनि खे खपे त पंहिंजे किरदार खे मिसाली बणाइनि त जीअं माण्हू संदन पोइवारी करे सघनि। सही सियासत को वापार कोन्हे जंहिंमें हर का शइ नफ़े ऐं नुक़सान सां करणु घुरिजे। सियासत खे कामयाबी ऐं नाकामी जी निगाह सां ॾिसण जो नतीजो इहो निकिरंदो त उनजो बुनियादु इख़लाक़ खां हटाए ख़ुदि मतलबी ते रखिणो पवंदो। हिक ॿिए जे रायनि खे ॿुधणु ऐं मुख़ालिफ़ राय ते इश्तिहाल में न अचणु ज़रूरी ॻाल्हियूं आहिनि, न त झगड़ा ऐं फ़साद थियण जो इम्कान आहे। क़ौमी ज़िंदगी जो वहिकरो इज़हार राय ऐं जमायत साज़ी जी आज़ादी सां क़ाइमु रही सघंदो, मुख़ालिफ़त खे ख़तमु करणु ज़रिए न। इहो कुदरत जो क़ानून आहे त हर कम लाइ तनज़ीम ऐं तरबियत जी ज़रूरत थिए थी। सही जमहूरियत में हेठियूं ॻाल्हियुनि जो हुजणु ज़रूरी आहे। उन में हिकु क़ौम जो ॿिए क़ौम ते संस अक्सरियत क़ाबिलियत तस्वीर पैसे ऐं ज़हन जे आधार ते तसलत क़ाइमु न रहे, जंहिंमें हिकु गिरोह या तबिको ॿिए गिरोह या तबिके जो इस्तेसाल न करे ऐं मुल्क जे माण्हुनि खे हिकु जहिड़ा मौक़िया ऐं हक़ हासिल हुजनि, जंहिंमें शाहूकार कारखानेदार मुल्ला ऐं पीर खे सियासत ऐं मुल्क में दस्तअंदाज़ी करण ते बंदिश हुजे। सियासी मुसावात ऐं इक़्तिसादी मसावात जो पैदा करणु अज़ ख़ुदि ज़रूरी आहे, जंहिंखे सिर्फ़ु मज़लूम अवाम सरमाएदार ख़िलाफ़ वॾी जदोजहद बाद ई हासिल करे सघे थो। असांजी वॾे में वॾी विथ जा असांखे पाण विसारण खां माना आहे ऐं ॿियनि जे बंगलनि ते भुलिजी पंहिंजे झूपड़ियुनि खे न छॾण जो सबक़ु सेखारींदी सा वतन जी हुब आहे। सियासत में असूल मुक़ररु करणु ऐं उन्हनि ते अमल करणु लाज़मी आहे। जे माण्हू शख़्सी इख़लाक़ बरक़रार रखी नथा सघनि, उन्हनि खां उसूली या सियासी उमेद रखणु अजाई आहे। अव्हां पंहिंजे मुल्क जा वारिस थियणु घुरो था त सियासी इख़लाक़ ऐं ज़हनी सलाहियत जा हामिल
थियो। जमहूरियत माण्हुनि मां ज़ोर ज़बरदस्ती ऐं निंढ वॾाई कढी हिकु जहिड़ा सियासी हक़ मुयसरु करण जी तालीम ॾिए थी ऐं हिकु क़ौम जे ॿिए क़ौम ते तसलुत ख़तमु करण जी हामी आहे। नाबराबरी टोड़े मुआशिरे खे हिकु लेवल ते आणणु सही जमहूरियत आहे। फितरत सरज़मीन सिंध जो माज़ी निहायत चङो कयो हो। मूंखे उमेदु आहे त उनजो मुस्तक़बिल बि अहिड़ो ई रोशन थींदो। सिंध फितरत जी पैदावार क़दीम ऐं मदामी मुल्क आहे जंहिंजो शानदार माज़ी आहे। सिंधू देश कुन फयकून जे वक़्त खां हो। असांजी मुहबत उन सां एतिरी क़दीम आहे। असां अदम तशदुद ऐं क़ौमी शऊर पैदा करण वसीले आज़ादु थी सघूं था, पर उन लाइ मुस्तक़िल मिज़ाजी ऐं इस्तक़लाल जी ज़रूरत आहे। आज़ादी हुसन आहे ऐं ग़ुलामी खां वधीक ॿी का बि बदसूरती न आहे। हर हिकु माण्हू आज़ादु पैदा थियो आहे ऐं आज़ादी संस जनम जो हक़ आहे। अहिड़ी तरह मुल्क ऐं क़ौमूं बि आज़ादी जो हक़ रखनि थियूं। वतन जी आज़ादी ज़मीर जी आज़ादी खां सवाइ हासिलु थियणु मुश्किल आहे। कंहिं बि मुल्क या क़ौम खे इहो इख़्तियार न हुअणु घुरिजे त हूअ ॿिए मुल्क या क़ौम खे ग़ुलामी जी हालत में रखे। हिन ॾुखे ऐं नाज़ुक दौर में आऊं सिंधियुनि खे अपील करियां थो त निंढा ऐं मामूली इख़्तिलाफ़ विसारे सिंध ऐं सिंध वासियुनि जे तहफ़ुज़ लाइ मुतहद थियो, छो त सिंध नज़रियुनि ऐं पार्टियुनि खां मथे आहे। उन खां अॻु जो असां पंहिंजी सुस्ती ऐं बेहिमती करे चके में पेड़जी सभु कुझु वञाए वियूं। असांखे पंहिंजे आईंदा नसल जी आज़ादी ऐं तरक़ी लाइ कुझु करणु घुरिजे। जहिड़ी तरह गुल जी आबरू चमन सां आहे, कतरे जी इज़त दरिया में आहे, अहिड़ी तरह ज़रनि जो मान शान क़ौम जी फलाह बहबूदी सां वाबस्ता आहे। सिंध जे ख़ैर ख़्वाह क़ौमी कारकुननि जो फ़र्ज़ु आहे त आम माण्हू खे बेदार कनि, जीअं हूअ फ़क़्ति असूलनि जे बुनियाद ते पाण मां लीडर ऐं अॻुवान तयारु कनि। असांजो अवाम हेकर बेदार थी वियो त पोइ हुनखे का बि ताक़त पंहिंजी मंज़िल ते पहुचण खां रोकी न सघंदी। हक़ जी आख़िर फ़तह थियणी आहे। कुदरत जो दस्तूर आहे त हर कमज़ोर ऐं गैर सालिह शइ फ़ना करे उनजी जाइ ते ताज़ा दम ऐं सालिहनि खे आणींदी आहे। मुंहिंजी मुहबत ऐं नफ़रत, दोस्ती ऐं दुश्मनी जो मर्कज़ सिंधी रही आहे ऐं रहंदी। असेंबली खां वधीक आम माण्हुनि, मज़दूरनि, हारियुनि ऐं नौजवाननि जी ताक़त ऐं आवाज़ में असरु आहे ऐं आख़िरी फ़ैसिलो उन्हनि खे ई करिणो आहे। ग़ुलामी नेठि ग़ुलामी आहे। जेसिताईं उहा मौजूदु हूंदी, ग़ुलाम जो उहो फितरी हक़ आहे त उन मां जान छॾाइण लाइ पाण पतोड़े। हर ग़ुलामी खां आज़ादी क़ुर्बानी जी भेट खां सवाइ हासिलु थी न सघंदी। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैयद जा कौल। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सोच वीचार जे सफ़र में अॼु असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया आहियूं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैयद ऐं शहीद फाज़िल राहू खे। अॼु शहीद फाज़िल राहू जी वरसी मल्हाई पई वञे। अॼु संसद शहादत जो ॾिहाड़ो आहे। खेसि भेटा पेश करण लाइ असीं अवां जी समातनि जी नज़र करियूं था सचल भट्टी जो लिखियल लेख। 17 जनवरी सिंध जी तारीख़ में वॾी अहमियत जोॻो ॾींहुं आहे। हिकु तरफ़ हीअ ॾींहुं साईं GM सैयद जो जनम ॾींहुं आहे त ॿिए तरफ़ फाज़िल राहू जी शहादत जो ॾींहुं। सिंध दुश्मननि हिन ॾींहं खे तकरारी बणाइण लाइ फाज़िल राहू जहिड़े अज़ीम रहनुमा खे असां खां छिनी धार कयो। सिर जुदा धड़ धार दोग जिनी जा देग में से मरकन पचार हाज़िर जिनी हथ में। सुभाष चंद्र बोस जे जहाज़ हादसे में मारिजी वञण जी ख़बर फैली त संस सख़्तु मुख़ालिफ़ महात्मा गांधी खे एतिरो सदमो रसियो जो हुन लुढ़ंदड़ दिलि सां ख़बर जी तस्दीक करण बिना संस अमड़ सां टेलीग्राम ज़रिए पंहिंजो ॾुख वंडियो। शहीद फाज़िल राहू जी शहादत जी ख़बर बि सिंध ते ईअं विझ जीअं किरी
जो संदसि साथियुनि खे त हियाव में हथ पइजी विया, पर संदसि मुखालिफ़ बि ख़बर ॿुधी दहलिजी विया। फाज़ल जी नज़रियाती लाइन सां इख़्तिलाफ़ रखंदड़ बि संदसि हिमत, हौसले, जज़्बे ऐं किरदार जी अवरचाई जा दिलि सां क़ाइल हुआ। मुंहिंजी ऐं शहीद फाज़ल सां पहिरीं वाक़फ़ियत संदसि शहादत जी ख़बर सां थी हुई। 17 जनवरी 1987 जी उहा शाम अॼु बि यादि अथमि, जॾहिं बालकपिण में रांदि रहंदे मूंखे पंहिंजे पुफाट सारंग ॿुधायो हो त तुंहिंजे बाबा रशीद भट्टी जे दोस्त फाज़ल राहू खे शहीद कयो वियो आहे। उन ॾींहुं पहिरियों भेरो शहीद जे नाले खां वाक़ुफ़ु थियो हुउसि ऐं मुंहिंजे लाइ उत्साह जो सबबु बणियो। रांदि रस में छॾे घर आयुसि। घर जो माहौल सोग में वरितल हो। सभु भातीअ सख़्तु सदमे में हुआ। बाबा अॻी सख़्तु बीमार हो ऐं ताज़ो ई शुगर जे मर्ज़ सबबु आंगूठो कटरायो हुआईं। तंहिं करे आख़िरी रस्मनि में शिरकत लाइ मुंहिंजनि वॾनि भाइरनि खे तुरत राहूकीअ रवानो कयईं। बाबा शहीद फाज़ल जो हिकु वॾो पोर्ट्रेट ठाराए घर जी दीवार ते आविज़ा करे खेसि घर भाती बणाए छॾियो। शहीद फाज़ल पाण खे मसलूम हारी पोरित जदोजहद सां सलाड़े डी क्लास करे ॼण त कामरेड हैदरबख्श जतोई जो नओं रूप वरितो हो। हुन हारी तहरीक में नओं रूह फूकियो। संदसि सियासी जदोजहदनि जो दौरु हिकु हलचल वारो दौरु हो। हुन जे वलवले सबबु तहरीकूं छोलियूं बणिजी सिंध दुश्मननि जे सीने ते मुंहुं डरे रहियूं हुयूं। जेल जूं सख़्तियूं संदसि अथाह ऐं मज़बूत हौसले खे टोड़े न सघियूं। रख़्त दिल बांध लो, दिल फगारो चलो, फिर हमी कत्ल हो आए यारो चलो। ज़ियाई मार्शला जे कारे दौर में पलिजे साहिब जे जेल में हुअण बावजूदि MRD तहरीक खे मुनज़म कयाई ऐं पलिजे साहिब जे मशवरनि ते साबित क़दमी सां अमल करायाई। शहीद फाज़ल ऐं रसूल बख्श पलिजे जी ॼण त हिकु टीम हूंदी हुई। अवामी तहरीक अंदरि उन चवणी जी बाज़ गश्त अॼु बि ॿुधी सघिजे थी त ज़हन पलिजे जो ऐं अमल शहीद फाज़ल जो। मतिलबु त हिन टीम जे कोल ऐं फ़ैल जी हसीन इम्तिज़ाज कई मरकनि खे जनमु ॾिनो ऐं अवामी तहरीक जे रूप में सिंधी माण्हुनि खे पंहिंजी निजात जी राह नज़र पियाई। जेका ॻाल्हि सिंध दुश्मननि ऐं मुल्क जे हक़ीक़ी हुक्मराननि खां हज़म न थी ऐं शहीद फाज़ल जी शहादत जे रूप में अवामी तहरीक ऐं सिंध खे हिकु गहरो गाहु ॾिनो, जेको केतिरा ई साल गुज़रण बावजूदि बि भरिजी नाहे सघियो। मूं धरती तुंहिंजा धिंग ॾिठा, मुंहिंजा लोयल लिंग ॾिठा, जिन विढ़ंदे विढ़ंदे जान ॾिनी से वारा वेर वॼाए विया। रशीद भट्टी पंहिंजे किताब जीअ जियारो जिन में शहीद फाज़ल राहू खे सारींदे लिखे थो त रसूल बख्श पलिजे अवामी तहरीक जो बुनियादु रखण लाइ साणुसि राबितो कयो ऐं उहा इब्तिदाई गरजाणी तारीख़ी हंध अरोड़ में मुनक़िद थी। शहीद फाज़ल बि मौजूदु हो ऐं अवामी तहरीक जो बुनियादु रखियो वियो ऐं पोइ सिंध ॾिठो त शहीद फाज़ल ऐं पलिजे साहिब जी क़यादत में अवामी तहरीक झर झंग पहुती ऐं सिंध खे हिकु सुजाॻी जी उमेद नज़र आई। शहीद फाज़ल सवाइ अवामी तहरीक अॼु बि उहो उरूज माण लाइ जुस्तजू ऐं जदोजहद जे पेचरनि ते आहे। भले उहा अफ़रादी क़ुवत भञ डाह जे हमलनि सबबु न रही हुजे, पर अॼु बि अवामी तहरीक जे हर क़दम खे सिंध खेकारींदी आहे। फाज़ल राहू जी राह निहारींदे तोड़जो पलिजो साहिब वञी भूअं भेड़ो थियो। सम्झो था लोको राहू मरणो नाहे, मरी वियो ॿियो को। अॼु शहीद फाज़ल खे संदसि शहादत जे ॾिहाड़े ते सारींदे क़ौमी सुर्ख़ सलाम पेश कजे थो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सचल भट्टी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन